अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो ऐं ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु तव्हांखे दोस्तों नई अपडेट ॾियण वारो आहियां, ख़ासि करे जेका नवां ड्रामा अचण वारा आहिनि। जिंदो ड्रामो अचिणो आहे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट मूं आंदी आहे। दोस्तों हिन वीडियो में बहितरीनु अॼु अपडेट्स तव्हां सां शेयर कंदुसि। जिंदो ड्रामो में कहिड़ा कहिड़ा अदाकार अची चुका आहिनि, कहिड़ा अदाकार एड थी चुका आहिनि, तव्हांजा फेवरेट अदाकार, तव्हांजा बहितरीनु नाले वारा अदाकार जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हुयो, काफ़ी उहे अदाकार जेको आहे न दोस्तों पंहिंजा जिंदो ड्रामो में एड थी चुका आहिनि ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजा वरी ड्रामे जी बि अपडेट तव्हांखे मां ॾींदुसि हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे तव्हां खां का अपडेट मिस न थिए। हलूं था अपडेट जी तरफ़। कंहिं दोस्त खे घणो टाइम वेस्ट न कंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे तफ़सील सां मां ॿुधाइण वारो आहियां ऐं सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु बि कंदुसि त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थी सघे। ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, लाइक करे छॾींदा ऐं शेयर हिन वीडियो खे बि अॻिते कंदा ऐं जीअं तव्हां खां कंहिं ॿिए दोस्त खां बि हीअ अपडेट मिस न थिए। जेका बि जिंदो ड्रामे जो इंतज़ारु करे रहिया आहिनि, जेका पंहिंजा वरी ड्रामे जो इंतज़ारु करे रहिया आहिनि अदाकार, पहिरियों हलूं था जिंदो ड्रामो ॾे त उन में अदाकार कहिड़ा कहिड़ा आहिनि। दोस्तों हीअ तस्वीरूं साइड ते हलंदियूं वञनि थियूं अदाकारनि जूं, तव्हां हीअ ॾिसी सघो था। हीअ अदाकार तव्हांखे जिंदो ड्रामो में नज़र ईंदा। कुझु अदाकार एड थी चुका आहिनि, कुझु जा नाला अची विया आहिनि, कुझु ॾींहंनि जे अंदरि बक़ाया लिस्ट बि अची वेंदी ऐं तव्हांखे उहे ॿुधाईंदासीं त उहे कहिड़ा अदाकार आहिनि। ऐं हीअ तस्वीरूं तव्हां ॾिसो, हीअ तव्हांजा फेवरेट अदाकार जूं तस्वीरूं हली रहियूं आहिनि। मुख्य किरदारु आज़म मेंगल आहे, बाक़ी ॿियनि जा नाला मां ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, हिन तस्वीरुनि मां तव्हां सम्झी विया हूंदो। चंद नाला मां कुझु खणा थो, बक़ाया तस्वीरूं तव्हां ॾिसो ऐं सम्झी वेंदो। आज़म मेंगल, एस भट्टी, सना रज़ा ऐं दोस्तों उन सां गॾोगॾु उम्मीद अली कलवड़, मतिलबु बहितरीनु मां बहितरीनु आर्टिस्ट हिन ड्रामे में एड थी चुका आहिनि। सना रज़ा हिकु बहितरीनु आर्टिस्ट आहे। उन आज़म मेंगल जे हर ड्रामे में, काफ़ी ड्रामे में मतिलबु माउ जो किरदारु कयो आहे। ज़हर ज़िंदगी में, दोलाब में आज़म मेंगल जी माउ जो किरदारु कयो आहे। हिन ड्रामे में बि आज़म मेंगल सां गॾु हू ॾिसूं कहिड़े किरदार में अचे थी ऐं आज़म मेंगल खे जिंदो ड्रामो में हाणे कहिड़ो किरदारु मिलंदो। हीअ तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं तस्वीरूं तव्हां ॾिठियूं आहिनि ऐं इन्हनि में तव्हांखे अंदाज़ो लॻी वियो हूंदो त हीअ ड्रामो कहिड़े क़िस्म जो हूंदो, कहिड़े क़िस्म जो न हूंदो। हीअ बहितरीनु ड्रामो आहे, ज़बरदस्त मेगा सोप सीरियल आहे जिंदो ड्रामो। उन सां गॾोगॾु दोस्तों पंहिंजा बि ड्रामे में सजाद साहब आहे। उन्हनि जे अञा अदाकारनि जी पूरी लिस्ट अञा न मिली आहे ऐं पूरी लिस्ट उन्हनि जारी न कई आहे। थी सघे थो पेमेंटनि जा मसइला हूंदा आहिनि, अदाकारनि जी सिलेक्टिंग करणी पवंदी आहे, छो त सिलेक्शन करणी पवंदी आहे। फ़नकारनि वांगुरु अदाकारनि जी बि डायरेक्टर सिलेक्शन कंदो आहे। जेको राइटर हूंदो आहे वधि में वधि उहो कहाणी लिखी ॾींदो आहे। बक़ाया जेको कुझु करिणो आहे डायरेक्टर खे करिणो आहे त उन खे उहो ईअं सोचींदो आहे त कहिड़े अदाकार खे कहिड़ो किरदारु ठहंदो, कहिड़ो अदाकार कहिड़े जेको आहे करेक्टर में, कहिड़े किरदार में सेट बींदो, पोइ ॻोल्हे करे उहे किरदारु उन अदाकार खे ॾींदा आहिनि। पंहिंजा वेरी में बि ईअं हाणे अदाकारनि जी लिस्ट तयारु थियल हूंदी, लेकिन हुन इशू न कई आहे, छो त हुननि खे इशू करणी बि न आहे। सिंध टी वी वारनि जो वॾो एक्शन आहे, वॾो किरो मतिलबु कावड़ आहे त कंहिं अदाकार जा शूटिंग जा सीन, मेकिंग वीडियोज़, पिक्चर कंहिंखे बि तव्हां न ॾेखारियो ऐं किथे शेयर न कयो। ऐं बाक़ी खजू साहब वॾो तेज़ी सां कमु करे रहियो आहे, केटिन वारनि जी तरफ़ वियो आहे। उन पंहिंजा अदाकारनि जी लिस्टां नाला काफ़ी ॾेई छॾिया ऐं सभु पब्लिक करे छॾिया अथई। बाक़ी सिंध टी वी वारा पब्लिक नथा करणु चाहिनि। मुंहिंजे ख़्याल में कुझु ॾींहंनि जे अंदरि सिंध टी वी वारनि जा बि अदाकारनि जा नाला बक़ाया जेका आहिनि उहे क्लियर थी साम्हूं तव्हां ऐं असांजे अची वेंदा। बाक़ी सिंध टी वी वारनि जो हीअ ॾिसो केतिरो कामयाबु थिए थो ड्रामो पंहिंजा वेरी, छो त अॻे ड्रामो जेको हुयो खजू साहब जो जेको ड्रामो हुयो दोस्तों, दोलाब वॾो कामयाबु थियो, ज़हर ज़िंदगी ड्रामो वॾो कामयाबु थियो। तव्हां असांखे ख़बर आहे उहे ड्रामा फेमस बि विया ऐं कामयाबु बि थिया। हिन ड्रामे में बि कामयाबी इन्हनि खे मिलंदी, ॾिसो केतिरी कामयाबी मिले थी। बाक़ी दोस्तों जे असांजी अपडेट तव्हांखे सुठी लॻंदी आहे त सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे, हिन वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा असांजे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल जे लाइ। तव्हांजा कमेंट ईंदा आहिनि, पढ़ंदा आहियूं, माशाअल्लाह वॾा बहितरीनु कमेंट कंदा आहियो तव्हां। जेका बि दोस्त कमेंट कंदा आहिनि उन्हनि जो मां थोराईंदो आहियां, काफ़ी जवाब मां उते कमेंट में ॾेई छॾींदो आहियां। जेका रहिजी वेंदा आहिनि उन्हनि जी माज़रत चवंदो, बाक़ी सभु कमेंट मां तव्हांजो पढ़ंदो आहियां ऐं सभिनी दोस्तनि खे जेको आहे न महिरबानी, सभिनी दोस्तनि जो जेका लाइक सब्सक्राइब ऐं कमेंट कंदा आहिनि, माशाअल्लाह सुठा दोस्त आहिनि असांजा, उन्हनि जा असां थोराईंदा रहंदासीं ज़िंदगी भर। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त।
गर्मी भी ॾाढी आहे, हिते बीहण बि एॾो मुश्किल आहे। मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में नई अपडेट सां गॾु। शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं असांखे दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।